अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु जे हिन वीडियो में असां ॿुधाईंदासीं आसमा भुट्टो जी कहाणी। तो उन जी ज़िंदगी में छा थियो, उहा किथे रही आहे ऐं किथे उन जो जनम ॾींहुं थियो आहे ऐं उहा फिल्म इंडस्ट्री में ड्रामे इंडस्ट्री में कीअं आई ऐं उनखे कीअं आंदो। त दोस्तों इहो सभु कुझु असां हिन वीडियो में तव्हांखे ॿुधाईंदासीं। त दोस्तों वीडियो खे लास्ट ताईं ज़रूरु ॾिसिजो। त दोस्तों देरी करे बिना अॻिते था वधूं ऐं शुरू थो कयां ही अॼु जो वीडियो। दोस्तों आसमा भुट्टो जॾहिं सिंधी मीडिया में कदम रखियो त तॾहिं हू सफ़ा नंढड़ी हुई। हिन पहिरीं फिल्म सिंध जे लेजेंड अदाकार असद कुरैशी सां पहिरीं फिल्म हिन कई। शूटिंग घोटकी में थी गुज़री। आसमा भुट्टो पंहिंजे कैरियर जो आगाज़ बाक़ायदे करे छॾियो। उन खां पोइ आसमा भुट्टो स्टेज ड्रामे जी दुनिया में कदम रखियो। सखर मोरो लाड़काणो कराची ऐं नाटकनि ड्रामनि में बि कमु करणु लॻी, जंहिंमें हिनखे तमामु घणी शोहरत मिली। दोस्तों आसमा भुट्टो खे जंहिं शख़्स सां मोहबत थी वई उहो शख़्स बि फिल्म इंडस्ट्री में हो। कंहिं ॻाल्हियुनि जे करे पाण में अलॻि थी विया। आसमा भुट्टो तमामु घणा ड्रामा कया ऐं तमामु घणियूं फिल्मूं बि कयूं, जंहिंमां हिनखे कंपनियुनि मां तमामु घणी मोट मिली। दोस्तों आसमा भुट्टो जूं फेक आइडियूं 40 खां 50 ताईं आहिनि। लॻभॻि 40 खां 50 ताईं फेक आइडियूं आसमा भुट्टो जूं आहिनि। दोस्तों आसमा भुट्टो पाण ॿुधायो हिकु इंटरव्यू जे ज़रिए त मुंहिंजूं 40 खां 50 ताईं फेक आइडियूं आहिनि। दोस्तों आसमा भुट्टो तमामु घणी परेशान हुई ऐं हिन इंटरव्यू में पंहिंजो मौक़ियो पेश कयो। दोस्तों आसमा भुट्टो जो तालुक सखर शहर खां आहे। दोस्तों आसमा भुट्टो वॾनि अदाकारनि सां कमु करे चुकी आहे। दोस्तों अव्हांखे ॿुधाईंदो हलां त आसमा भुट्टो शादी जो किरदारु 100 फिल्मुनि खां मथे करे चुकी आहे, पर हू असुल ज़िंदगी में हू कुंवारी आहे। दोस्तों आसमा भुट्टो चयो हो त मूंखे मोहबत थी वई, पर कंहिं इख़्तिलाफ़ जे करे हिक ॿिए सां धार थी वियासीं। दोस्तों आसमा भुट्टो चयो हो त मोहबत ज़िंदगी आहे ऐं हाणे मां पंहिंजे घर वारनि सां प्यार कंदी आहियां। दोस्तों अॼु जी असांजी वीडियो एतिरी आहे। वीडियो सुठी लॻी हुजे त हिनखे लाइक कजो ऐं दोस्तों तव्हां कहिड़े अदाकार जी कहाणी ॿुधणु पसंदि कंदव कमेंट सेक्शन में पंहिंजी राय ज़रूरु ॾियो। असां हुन ते वीडियो ज़रूरु ठाहींदासीं ऐं अहिड़ा वीडियो ॾिसण जे लाइ, अहिड़ी नई अपडेट ॿुधण जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। मिलूं था कंहिं ॿिए वीडियो ते, तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।